नाज़िर नाले वारी गुलकारा सनम मारवी जी अॼु 34 सालगिरह मल्हाई पई वञे। तफ़सील काज़ी राबेल जी रिपोर्ट में। नाले वारी गुलकारा सनम मारवी जो अॼु 34हों जनम ॾियारो मल्हायो पियो वञे। सनम मारवी 17 अप्रैल 1986 ईस्वी में खैरपुर नाथन शाह भरिसां ॻोठु मेवो चांडियो में रागी फ़क़ीर ग़ुलाम रसूल जे घर में अखि खोली ऐं हुन जो असुलु नालो सनम आहे, जॾहिं त हुन खे मारवी जो ख़िताबु ॻाइण खां पोइ ॾिनो वियो। मशहूरु गुलकारा सनम मारवी 7 सालनि जी उमिरि में ॻाइणु शुरू कयईं। खेसि 1999 ईस्वी में इस्लामाबाद में थियल सूफ़ी फेस्टिवल दौरान सूफ़ी सिंगर जे अवार्ड सां नवाज़ियो वियो। हुन सरगोदा जे वापारी सां 2007 ईस्वी में पसंदि जो पहिरियों कयो। खेसि 4 ॿारनि जो औलाद आहे। सनम मारवी खे सिंध लाइ ॻायल गीत जेको सिंध लाइ नथो लड़े उहो सिंध खे छॾे वञे, खिवणियूं लॻनि जुड़ थियनि, परचन छाल पवार ऐं ॿियनि केतिरनि ई गीतनि ज़रिए शोहरत मिली। नथो जो सिंध लाइ करे सो सिंध माल दे वञे, सो सिंध के छॾे, नथो जो जी जल लाइ करे, नथो जो अमर लाइ करे, सो सिंध माल दे वञे, सो सिंध के छॾे वञे, सो सिंध माल दे। सनम मारवी मुल्क जे नाले वारे फनकारनि शफ़क़त अमानत अली ख़ान, आतिफ़ असलम, अली ज़फ़र, आरिफ लोहार ऐं राहत फ़तेह अली ख़ान सां ॻाए चुकी आहे। सनम मारवी 30 ॿाहिरें मुल्कनि में परफॉर्म करे चुकी आहे। हुन जी फ़नी ज़िंदगी ते दस्तावेज़ी फ़िल्म बि ठाही वई आहे। उन फ़िल्म खे कैनेडा में आलमी मेले में एवॉर्ड मिलियो आहे। दिल त सिवा